ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى. وقال الله تعالى في مقام آخر محمد رسول الله صلى الله عليه وسلم والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم تراهم ركعا سجدا. وقال الله تعالى في مقام آخر إنما يوفى الصابرون أجرهم بغير حساب. وقال النبي صلى الله عليه وسلم ما من نبي إلا له وزيران من أهل السماء ووزيران من أهل الأرض فأما وزيراي من أهل السماء فجبرائيل وميكائيل وأما وزيراي من أهل الأرض فأبو بكر وعمر. وقال النبي صلى الله عليه وسلم سيدا كهول أهل الجنة فأبو بكر وعمر. وقال النبي صلى الله عليه وسلم لكل نبي رفيق ورفيقي في الجنة عثمان بن عفان. وقال النبي صلى الله عليه وسلم يا علي أنت أخي في الدنيا والآخرة أو كما قال النبي صلى الله عليه وسلم علي مع القرآن والقرآن مع علي. وقال النبي صلى الله عليه وسلم الحسن والحسين سيدا شباب أهل الجنة. آمنت بالله صدق الله وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. सभई आशिक रसूल सहाबा अहल बैत जा गुलाम ॾाढा दुरूद पाक पढ़ो त मजलिस बरकत वारी थी। बीठल दोस्त भी अदब कंदे वेही रहो तांजे बीहण जे करे हिनन दोस्तन जी हवा बंद आ। जिनके कुरान जो अदब आ आले रसूल जो सैयद जी ज़ात जो अदब आ उहे वेही रहो दोस्त। हेॾो वारा भी दोस्त जेके लाउड जे भरसां बीठल आहिनि इहे भी वेही रहो छो त बा अदब बा नसीब हूंदो आहे बे अदब बेनसीब हूंदो आहे। कुरान जी मजलिस आहे अदब सां वेही ॿुधंदो इंशाअल्लाह गुनाह भी छणी वेंदव दर्जा भी बुलंद थी वेंदव। सलाह शरीफ ॾाढा पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन नबील उम्मी वाला आलिही वसल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। हुसैन हाफिज हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे पक्का हैदरी ॾाढा सुभान अल्लाह कन। अज गर्मी में सुभान अल्लाह कयो था अल्लाह जन्नत में मुफ्त में वण हणाईंदव। अगन जो आवाज आयो पोया हैदरी नथा ॻाल्हाइनि ॾाढा सुभान अल्लाह। हुसैन हाफिज हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे हुसैन गाजी पको नमाजी हुसैन जो त आली मकाम आगे। हुसैन तैयब हुसैन ताहिर हुसैन जो त प्यारो नाम आगे। अल्लाह वारो चे तो हुसैन नालो व अज़मतन जो हुसैन उनवान व जुर्रतन जो हुसैन सरदार व जन्नतन जो
हुसैन रहबर वा मुजाहिदन जो, हुसैन आलिम हुसैन काज़ी असां जो उनखे सलाम आगे। हुसैन हाफिज हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे। हुसैन गाजी पको नमाजी हुसैन जो ताली मकाम आगे। हुसैन करबल में पढ़ो कुरान। अज असा बुखारी सैयदन के ता कुर्सी ते विहारे कुरान था पढ़ायो, पर करबला के मैदान में मुझे इमाम हुसैन नेज़े जी नोक ते है कुरान पढ़ो। हुसैन करबल में पढ़ो कुरान, हुसैन तीरन में अनेती नियत। डाडा डाडा सुभान अल्लाह कर। अञा जलसे के मौजा अञा मुझे बयान खबो साईं मौलाना असदुल्ला जोगी साहब वेठा आहिनि, वरी भिट शाह जा वकील मौलाना असदुल्ला खोड़ो साहब भी वेठा आहिनि। अज पताफिन पिताफिन अलाए तहज्जुद पढ़ी को जलसो करायो, जो चारई मौलवी वक्त ते पहुंची विया आहिनि। हुसैन डोटो वा मुस्तफा जो, हुसैन फरजंद वा मुर्तजा जो। हुसैन डोटो व मुस्तफा जो, हुसैन फरजंद वा मुर्तजा जो। हुसैन पगदार वा मोमिनन जो, हुसैन मुर्शिद वा मुवहिदन जो। केंजो केंजो मुर्शिदा जेके नकुए पेशानी खणी अल्लाह जो दर छॾे ॿिए दर ते झुकंदा आहिनि, उन्हनि जो जेके नकुए पेशानी खणी सॼी हयाती कंहिंजे दर ते झुकंदा आहिनि। हुसैन मुर्शिद वा मुवहिदन जो, हुसैन साबिर हुसैन शाकिर व काबिल एहतराम आगे। हुसैन करबल में पढ़ो कुरान, हुसैन तीरन में अनेती नियत। हुसैन बचड़ा कुहाया उतड़े, हुसैन बदले में वरतिया जन्नत। हुसैन बचड़ा कुहाया उतड़े, हुसैन बदले में वरतिया जन्नत। बिहिश्त जागिन बुलंद दर्जा, हुसैन जो उत मकाम आहे। हुसैन हाफिज हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे। हुसैन गाजी पको नमाजी हुसैन जो ताली मकाम आगे। चवे तो खालिद इब्न हकानी सचो रहमतुल्लाह अलैह। ए भाऊ राशिद जे वालिद शहीद खालिद जा लफ्ज़ थी ॾाढा सुभान अल्लाह कर। जै डॉक्टर खालिद के भी अल्लाह सैयद सोने हुसैन वांगुर नमाज में मस्जिद में शहादत जो मौत नसीब करायो। हुसैन करबल में पढ़ो कुरान, चवे तो खालिद इब्न हकानी हुसैन जो दगो अजीम दगवा। हुसैन जो दगवा जिहाद वारो, मुहिब इन जो समूरो जगवा। करे गिला तवज्जो कर मारे, करे गिला जो हुसैन जी जन्नत उनयते हराम। तो बेशक दादा जो करे गिला जो हुसैन जी जन्नत उनयते हराम आगे। हुसैन हाफिज हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे। हुसैन गाजी पको नमाजी हुसैन जो ताली मकाम आगे। अल्हम्दुलिल्लाह अज 27 अगस्त सन 2020 बमुताबिक 7 मुहर्रमुल हराम सन 1442 हिजरी गोठ मोहम्मद अयूब पिताफी में सुल्तानपुर जे बरसा हाफिज अतीकुर रहमान मलक साहब जन जे बार बार राब्ते सां प्यारन साथिन भाऊ अब्दुल सुबहान भाऊ अब्दुल करीम पिताफी साहब इन्हनि जी सिक भरी दावत ते अल्लाह से खानपुर शिकारपुर को सफ़र कराए मूंखे हिन ॻोठ जी अॼु ॿियों दफ़ो रब साईं ज़ियारत भी नसीब कराई आहे। ऐं तव्हां जमात जे आॾो लॉकडाउन खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर वरी क़ुरान जी सदके अल्लाह दीदार भी तव्हांजो नसीब करायो आहे ऐं क़ुरान जी तौफ़ीक़ ॿुधाइण जी नसीब फरमाई आहे। इहा भी मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो हाफ़िज़ अतीकुर रहमान ॿुधायो त साईं 6 महीननि जे लॉकडाउन खां पोइ अॼु पिताफिन जे हिन वॾे जलसे खां हिन इलाइक़े में अल्हम्दुलिल्लाह वरी जलसनि जी रौनक बहाल थी वई। मां पोइ चवां त लॉकडाउन जे करे जलसा बंदि हुया, जमात सुस्त हूंदी, पर अल्हम्दुलिल्लाह जमात में जज़्बो उहो ई आहे।
ताके खबर आ त असां जमियत उलमा इस्लाम अहले सुन्नत वल जमात वारा असां सहाबा जा भी गुलाम हूं त असां अहल बैतन जा भी गुलाम हूं। असां जी हिक अख शान सहाबा है त बी अख शान अहल बैत आ। पखीअ जा भी परन, एक पर शान सहाबा है, बे पर शान अहल बैत आ। असां जो जेको झंडो है न जमियत उलमा इस्लाम जो परचम नबवी, उन में भी बरंगन केड़ा केड़ा, एक अच्छो बे कारो परचम नबवी जेको जंगे बदर में अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा बीबी आयशा सिद्दीका साइण जी चादर मुबारक में उठायो हो। यो बिन रंगन वारो परचम नबवी भी असां के इशारो करे तो त असां जी हिक अख शान सहाबा है, बी अख शान अहल बैत आ। मुके दोस्तन जो साईं शाह साहब ता सुने इमाम हुसैन जे शान ते गलायो। अल्हम्दुलिल्लाह मुजी जुबान के केड़ी ताकत आ, मां करबला जे जवान जो शान पढ़ा। वो इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु जेंजो बाबो सोनो अली साईं, जेंजी अम्मा बीबी फातिमत ज़हरा, जेंजी अम्मा बीबी फातिमत ज़हरा जेका पंजे बाबे मोहम्मद पाक साईं सां मिलण इंदी। इमाम हुसैन जी अम्मड़ पंजे बाबे सां मिलण इंदी त बाबो साईं पंजे कुलन मुबारकन तो मुज़म्मिल वारी चादर लाहे ये जमीन ते विछाए करे उथी भी पंजी न्याणी बीबी फातिमा साण जो महबूब इस्तकबाल कंदा हा, इस्तकबाल कंदा हा। अम्मा फातिमा ज़हरा मुझे साईं जी लाडली न्याणी आ। अम्मा साण चौंदी महबूब ता जो शान तो वडो आ, बाबा साईं ता मुझे ला उठी ता बियो। बाबा तवा तो मोहम्मद भी, अहमद भी, हामिद भी, महमूद भी, कासिम भी, आकिब भी, फातिह भी, हाशिर भी, रशीद भी, मशहूद भी। बाबा तू तो बशीर वा, नज़ीर वा, शाफिया, हादिया, महदिया, मागिया, मुंजिया, नागिया, रसूल नबिया अख मारे कर। अम्मा फातिमा चवे थी बाबा हाशमी सैयद अब तगी अजीज नबी, बाबा मुझे एडी इज्जत था कयो। मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फातिमा अम्मा तुझी इज्जत किए न कया। मुखे हाणे हाणे जिब्रील चयो साईं महशर जो मैदान थींदो, नबियन जो अमड़ियों भी मौजूद होंदियों, अल्लाह जे वलियन बुजुर्गन साहब जो अमड़ियों मौजूद होंदियों, पर सब खां पहिरों ऐलान थींदो मोमिनाणिन मां औरतुन मां सब खां पहिरों जन्नत में कदम लगंदा त हुसैन जी अमड़ बीबी फातिमा जा कदम लगंदा। थोरो डबलिंग के साफ रखो जी समझ में सही अचे, छो त तुझे लाउड ते हुई असां मौलविन जा गला ठहियल वींदा से भी दुआऊं ॾींदा वेंदा से। हसन साहब अख मारे कर मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फातिमा तुझे एडो शान आ। ओ मुझी अम्मा मुझी भेण इन पन्नो आकिल जे हसन डीजी को साउंड के जरिए जेका अम्मा घर में कुरान थी बुधे मां उन सा भी मुखातिबा। अम्मा तवा के जन्नत में जे करे अम्मा बीबी फातिमा साण जो पाड़ो खपे, अम्मा फातिमा जो महलो खपे त ताके 10 कम करना पवंदा जेके रब साईं पंहिंजे कलाम कुरान मजीद में बयान कयान। नंबर पहिरों फरमाए इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात, जेके कुरान वणे बैत मथे करे जो सुभान अल्लाह। इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मुमिनीन वल मुमिनात वल कानितीन वल कानितात वस्सादिकीन वस्सादिकात वस्साबिरीन वस्साबिरात वल खाशिईन वल खाशिआत वल मुतसद्दिकीन वल मुतसद्दिकात वस्साइमीन वस्सा इमात वल हाफिज़ीन फुरूजहुम वल हाफिज़ात वल्ज़ाकिरीन अल्लाह कसीरन वल्ज़ाकिरात अअद्दल्लाहु लहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा। चले न सुभान अल्लाह।
हे कुरान जा आशिक शात खल्का या सजो पिंडाल भरजी वियो आ जमात के वेण जी जाय नथी मिले अल्हम्दुलिल्लाह गोठ में मंद अयूब पिता फीवारन जो जलसो अल्लाह जी बारगाह में कबूल पे जी वियो अम्मा फातिमा जो पारो हजरत अली साईं जो पारो जन्नत में उनके मिलंदो जंहिंमें 10 सिफ़तूं हुजन कुरान में रब तो फरमाए इन्नल मुस्लिमीना मुसलमान मर्द हुजन मुसलमान औरतूं हुजन सब मुसलमान हथ मथे करे कलमो पढ़ो डाढा डाढा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां मुबारक तो ॾियां है कुरान बुखारी सैयद जे मथे ते आ अज सबनी कलमो पढ़ो सब मुसलमान वेठा हूं सब मोमिन हो अज तवां जी मुजी अल्लाह साईं जन्नत में पक्की दाखिला करे छड़ी नारे तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा अजमत मुस्तफा शाने कुरान नारे तकबीर छो त जन्नत वाणे जी नाए ओड जी नाए भील जी नाए मुशरिक जी नाए बागड़ीअ जी नाए मुनाफिक जी नाए जन्नत आ त इन मुवहिद मुसलमान कलमे वारे जी ता सबनी जी दाखिला है कुरान ते हथा ता साहब अलबे जा परवाना हो तौहीद वारा हो जन्नत ता जी आ तो इया जुदा गाला जो ता असा में खोड़ बेनमाजी भी वेठा हुंदा खोड़ चोर भी हुंदा खोड़ ब्या गुनाह एब भी असा में घणा हुंदा खोड़ पीमा जा नाफरमान भी हुंदा खोड़ घरवारन जा हक फबाइण वारा हुंदा औलाद जा हक खादा हुंदा खोड़ गुनाहगारों पो जेकॾहिं बिना तौबा जे मरी वियासीं वरी भी मलाइक मारे कुटे पादर हणी टंगो टाली करे वरी भी कलमे जे करे जन्नत में उछले ईंदा छो त तौहीद वारा असां जी दाखिला थियल आहे बाक़ी असां हथ बधी तव्हांखे इहो अर्ज़ु करण आया आहियूं जॾहिं जन्नत आहे तव्हां जी त पोइ कम सुठा कयो त अखि बूटो त रब जन्नत जा दर खोले छॾे पहिरीं सिफ़त इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात बी सिफ़त वल मोमिनीन वल मोमिनात पहिरीं सिफ़त जी तशरीह अल्लाह जे रसूल हीअं कई त मुसलमान त हर को पाण खे सॾाए थो पर मुसलमान चइबो छा खे आहे नबी साईं जी ज़ुबान जा लफ़्ज़ थो पढ़ा पाण फरमायो अल मुस्लिम मन सलिमल मुस्लिमून बिल लिसानिही व यदिही फरमाया मुसलमान उनखे चइबो आहे जंहिंजे हथ ऐं ज़ुबान खां ॿिया मुसलमान बचियल हुजनि अज जुबान से गिला कंदई फिलाने में एबा पराया एब बयान कंदई जुबान से गरम लफ्ज कोसा गलाईंदई एड़ा जो दिया दिल ते असर करे मुसलमान जी दिल जख्मी करे छरन अज गिला कूड़ जुबान से ईजा शांजो मुसलमान अज हथ से ईजा दींदई खून कंदई कत्ले आम कंदई झेड़ा कंदई हथ से जो मुसलमान बे मुसलमान के ईजा दे नबी से फरमायो कामिल मुसलमान नहीं मुसलमान चेबो ही उनके आ जो तुझे हथ ऐं ज़ुबान को ॿिया मुसलमान बचल हो वल मोमिनीन वल मोमिनात ऐं ॿी सिफ़त ईमानदार मर्द ईमानदार औरतों ऐं टी सिफ़त फरमाए वल क़ानितीन वल क़ानितात फरमा बदार मर्द थियो फरमा बदार औरतों थियो वल क़ानितीन वल क़ानितात चौथी सिफ़त वसादिकीन वसादिकात सच्चा मर्द थियो सच्चियूं औरतों थियो कूड़ न गलायो कूड़ ईमान जी कैंची आ जिया कैंची कपड़े के कटे छड़े ये एक कूड़ वरी बियो कूड़ कूड़ गलाए 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 मोमिन तुझो ईमान खत्म थी वेंदई सच त बीठो नच कूड़ जे मुंह में धूड़ हिकड़े सच के लिकाइंदे शैतान तो को 100 कूड़ हणाइंदो पर वरी भी फतह सच जी आ कूड़ जी ना सही तो जा गलत तो जा फतह वरी भी सच जी आ केडो भी लिकाइंदे पर हक हक ज़ाहिर थींदो वकुल जा अल हक व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूका बातिल भजी वेंदो फतह हक वारन जी हुंदी आ चे तो कम मिन फियतन क़लीलतन ग़लबत फियतन कसीरतन बिइज़्निल्लाह
रब तो फरमा हक वारो भली ता थोड़ा हो जो पर पंहिंजे पेरन ते सिधा थी बियो 1400 साल गुज़री विया आहिनि हिन क़ुरान जे नाज़िल थियण खे पर अल्लाह साॻियो आहे क़ुरान साॻियो आहे मिठो मोहम्मद साॻियो आहे मिठे मोहम्मद जो दीन भी साॻियो आहे रुगो तव्हां पंहिंजा पेर मज़बूत कयो मां अल्लाह जी मदद अॼु भी मोमिननि सां तव्हां जो पंहिंजा पेर तिरकाईंदो त पोइ मां ख़ुदा जी मदद काॾों अची वसादिक़ीन वसादिक़ात घणी सिफ़तूं थियूं नथा ॻाल्हायो यार थकल इंशाअल्लाह मता मुंहिंजे वाइज़ खां पोइ तव्हां जमात खे मानी भी खाराईंदा घणी सिफ़तूं थियूं 4 नंबर पहिरों मुसलमान मर्द मुसलमान औरतूं कुरान में 22 सिपारे जे मुंड में लिखल अथव ॿियो नंबर मोमिन मर्द मोमिन औरतूं 3 नंबर ते फरमाबरदार मर्द फरमाबरदार औरतूं 4 नंबर ते सच्चा मर्द सच्चियूं औरतूं इन्हनि खे अली साईं जो पाड़ो मिलंदो जन्नत में अम्मा फातिमा जो पाड़ो मिलंदो वसादिक़ीन वसादिक़ात इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मोमिनीन वल मोमिनात वल क़ानितीन वल क़ानितात फरमाया वरी वल ख़ाशिईन वल ख़ाशियात 5 नंबर ते उहे मर्द जेके ढुजंदा थी त अकेले अल्लाह खां ढुजंदा थी इनके नांग को भो तो थे इनके जिन्नन को भो तो थे दरगाह ते अचन ता रोज फोनियूं था कन साईं असा के तावीज़ दियो जिन्नन तंग क्यों आ जिन्न छा कंदा जिन्न के केड़ी ताकत आ इंसान के दुखाए जिन्न वठंदा उन खे दी जंहिंजो जिस्म पलीत हूंदो आ जेको 3 ॾींहं तड़ न लाहींदो आ उन खे जिन्न वठंदा जेको नमाज़ी हूंदो आ जंहिंजो जिस्म पाक हूंदो आ जंहिंखे रोज़ानो हिन सोणे क़ुरान जी तिलावत ज़ुबान ते हूंदी आ मां गारंटी सां चवां थो जिन्न हिन जे वेझो न ईंदो आज को पलीत थी घुमंदो न जिन्न भी उनके वठंदा वल ख़ाशिईन वल ख़ाशियात के कोन ढुजे वडेरन का भोतारन को सरदारन को खानन को ना 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 जंहिंजो रब ॻाल्हाईंदो जंहिंजो रब जेके रब रखे वल ख़ाशिईन वल ख़ाशियात वल मुतसद्दिक़ीन वल मुतसद्दिक़ात रब तो फरमा मोमिन जी ये भी निशानी आए सच्चो हुसैनी होंदो सच्चो हैदरी होंदो साहब अलबे जो गुलाम होंदो त सदको भी कढंदो खैरात भी कंदो छो त महबूब साईं फरमायो असदक़तु रद्दुल बला सदको मुसीबत के टारे छदींदो आ अल्लाह वारो चे तो मां पंहिंजी जीजल अमड़ जी कब्र ते रोज़ानो सूरत यासीन पढ़ी ईंदो आ और सूरत यासीन कुरान जी दिल थव जेको सुबह जो सूरत यासीन शरीफ जी तिलावत कंदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जे उन ॾींहं ते वफ़ात करे वियो त अल्लाह इने खे भी क़यामत ॾींहुं शहीदन जी कतार में उथारींदो महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजी उम्मत ते अल्लाह एॾो महिरबान आहे जेको रात जो सुम्हण खां अॻु में बिस्तरे ते सूरत यासीन शरीफ जी तिलावत कंदो अल्लाह सही सॼे कुले वारे मलाइक खे चवंदो लिखेसि ॼण 10 ख़तम क़ुरान जा कढी सुम्ही पियो ऐं मौलाना हाफ़िज़ साहब यासीन में घणा मिंट लॻंदा आहिनि पढ़ण में वध में वधि 10 मिंट यासीन जे पढ़ण में 10-15 मिंट रात जो यासीन पढ़ी सुम्ह त सॼे कुले वारो मलाइक लिखंदे मिठे मोहम्मद जे करे उन जो उम्मत या ॼण 10 ख़तम क़ुरान जा कढी सुम्ही फरमाए अल्लाह अकबर कबीरा पोइ फरमाए त मां पंहिंजी माउ जी कब्र ते यासीन पढ़ी ईंदुमि अम्मा जी कब्र ते सूरत तबार पढ़ी ईंदुमि हिकु दफ़े अम्मा जो निंड में दीदार थियो चवांसि तो अम्मा ॾे त ख़बर छा हाल आहे चे पुट तूं जेको क़ुरान पढ़ंदो आहे पढ़ी मुंहिंजे रूह खे बख़्शींदो आहे इन जो बि बदिलो मिलियो आहे पर दुनिया में जॾहिं मां वफ़ात करे वियमि मूंखे कब्र में सुम्हारे आया फरमाए अज़ाब अचे पियो ॾाढी गुनाहगार हुयमि पुट अल्लाह जा मलाइक अज़ाब जे लाइ जहन्नम जी बाहि जो टांडो खणी आया उहा जहन्नम जी बाहि जॾहिं मुंहिंजे वेझो पई अचे मां ॾाढी परेशान थी वियमि कब्र में बाहि पई अचे पोइ हिकिड़े मलाइक अल्लाह जे हुकुम सां महिरबानी कई हिकिड़ो गोश्त जो टुकड़ो खणी आयो अम्मा आहे त ॾाढी गुनाहगार पर रब करीम ही गोश्त जो टुकड़ो मोकिलियो आहे अम्मा हिन खे पंहिंजे सॼे हथ में खण अम्मा इहा जहन्नम जी बाहि जेका कब्र में अचे थी
इन्हें के गोश्त जो टुकड़ो देखार जाए ही सदके वारो गोश्त आ इंशाअल्लाह इन सदके में एडो पावर आ एडी ताकत आ जो जन्म जी बाय तुझी कब्र मो इन सदके जे करे काफी मेल परे थी। अम्मा साइण थी फरमा पुट अल्लाह जो कसम हिय सजे पासे को जन्म जी बाय कब्र में वेझो आई त सदके वारो गोश्त देखारियो मास बाय माखो परे थी वई वरी खबे पासे को आई वरी सदके वारो गोश्त देखारियो मास वरी बाय कब्र मो परे थी वई वरी अग्यो आई वरी भी सदके वारो गोश्त जो टुकड़ो दिनो मास हिय देखारियो मास वरी बा हटी वई वरी पुठिया जे पोयो आई वरी भी गोश्त जो टुकड़ो देखारियो मलाइकन के चमत ही रब साईं को पुछी अचो ही मुझो गोश्त जो टुकड़ो ही खैरात वारो रब वट कबूल पे जीवियो। अल्लाह से फरमायो मलाइको मुझी बानीअ के चो उहा शाम तोखे याद आ घर में कोई भी न भुख भी लगी हुई दस्तरखाने ते मानी भी हुई घर में भी भाजी भी को नहीं गोश्त जो टुकड़ो भुगल तैयार थियल भाजी खाइण जे लाइ वेठी पर दरवाजो खड़कियो हिकड़े फकीर सदा आई अम्मा मां टिनियन जो बुखायल अम्मा अथव त कुछ दियो मानीअ जो टुकर का भाजी दियो ॾाढी भुख लगी आ पर मां अल्लाह ॾिसां पियो इन मंज़र के अम्मा तुझी दिल में ख्याल आयो मुझो वक्त गुजरी वेंदो मां रात भी मानी तैयार करे खाईंदमो पर अल्लाह जो नालो दर ते आयो खाली न मोटाया अला लिल्लाहि दीनुल खालिस मां रब के इखलास पसंद आ मुझो दीन भी खालिस आ अम्मा वो गोश्त जो टुकड़े वाली भाजी वटिया में जो बोड़ हो वो खणी करे मां रब के खुश करण जे ला फकीर के दिनई उन फकीर तो के दुआ या दिनी अम्मा अल्लाह तो के कब्र जे अजाब को बचाइंदो उन फकीर जी ये दुआ जा लफ्ज मां रब वट अघाम जी वया इन हिकड़े सदके जे करे मां अल्लाह क़यामत तई कब्र में निंड थो कराया जन्म जी बाय को बचाया थो। असदक़तु रद्दुल बला सदको मुसीबत के भी टारींदो आ तकदीर में ता असां जे लाइ अलाए केॾियूं मुश्किलातूं हादसा लिखल हूंदा आहिनि पर सदको कढंदे त इंशाअल्लाह सदके जी बरकत सां हादसा ख़त्म थी वेंदा रब तकदीर के बदलाए छॾींदो। शहीद इस्लाम जो भाउ पियो चवे मौलाना मसूद रहमान सुमरो लारकाणे वारो अल्लाह अकबर चे असां सखर को निकतासीं रस्ते ते तबली जमात वारा पैदल वञनि पिया असां जे दिल में ख्याल आयो त इन्हनि जो इकराम कजे छो त अल्लाह जे रस्ते में तबलीग लाइ निकता लही करे गाड़ीअ में उन्हनि सां हथ बि मिलायोसीं 500 रुपया उन अमीर साहब खे ॾिनासीं त तव्हां काथे इकराम में शामिल कजो न पिया वठनि छो त तबलीग वारा पैसा न वठंदा आहिनि पर जॾहिं तारुफ़ करायोमान त मां शहीद ख़ालिद महमूद जो भाउ आहियां त मुंहिंजे हथ खे ख़ाली न मोटायो सुभान अल्लाह असां सदको कढियोसीं थोरो अॻिते आयासीं लखी मोड़ ते जेको वज़ीराबाद शहर भी आहे लखी मोड़ ते जितो लारकाणे रोड वेंदो आहे उते असांजी गाॾीअ जो मेंह सां हादसो थियो असांजी कार ईअं कलबातियूं खाधियूं पर अल्हम्दुलिल्लाह थोरो गाॾीअ खे नुक़सानु थियो गाॾीअ में अंदरि 5 ॼणा वेठा हुआसीं कंहिंजे वार खे बि लोॾो न आयो। वल मुतसद्दिक़ीन वल मुतसद्दिक़ात रब साईं फरमाए तो मोमिन जी ये भी निशानियां वसाबिरीन वसाबिरात मोमिन के दुख ईंदा मोमिन के तकलीफूं ईंदियूं मोमिन के आज़माईंदो मास कदे माल में नुकसान कदे जान में नुकसान मां नथो चवां कुरान जो मुतालो कयो पियो सिपारो सूरत बकर में रब तो फरमाए वला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जू'i व नक़सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात वबश्शिर साबिरीन अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन जेके कुरान वणे बैत मथे करे जो सुभान अल्लाह। नारे तकबीर नारे तकबीर शाने कुरान अल्लाह अकबर। दुख ईंदव तकलीफ़ा ईंदव कदे माकड़ जो अज़ाब सांगड़ जिले में जलसे ते वयम रोइन पया साईं शाह साहब अज़ाब आयो आ लूमड़ जी शिकिल में चमड़ा लथान कांव जेड़ा बागन जा बाग खाई विया
सही फसल तैयार कश्मीर जे पासे जलसे ते वियम जने कणक जी मुंद हुई सही बीठल फसल कणक ते गड़ो थियो हाँ सही कणक तबाह थी वई अल्लाह फरमाए तो आज़माई तो मां कदे माल में नुकसान 3-4 महीना लॉकडाउन हलियो मानू गरीब थी विया मिस्कीन थी विया दुकान बंद थी विया मानू कर्ज खया मजबूर थी विया या बि रब जी आज़माइश आ अवल खौफी खौफ भी दींदो मां कदे दुश्मन जो मां रब आज़माईंदो मां कदे कदे प्यारियूं प्यारियूं जानियूं भी खसींदो मां हिकड़े हिकड़े ॾींहं ते 11 माण्हुनि जा कतल खून कदे अबो वयो कदे अम्मा वई कदे नंढड़ा मासूम ॿार जिगर जा टुकड़ा भी मां खुदा खसे वठंदो मां वो हाय घोड़ा न कजो सबुर कजो ये लफ्ज़ चइजो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन अज शाम असुर नमाज का बो दरगाह हाले जी शरीफ ते हजरत साईं अब्दुल समद साहब जन जी ज़ियारत थी साईं जन सां मुंहिंजी मुलाकात थी ताज़ियत भी कई से हजरत साईं जी अखियुनि मां पानी पियो अचे अजीब लफ्ज़ हिकिड़ा ॿुधायो चयो त क़ालू इन्ना लिल्लाह पुट ये लफ्ज़ पढ़ो सजी जमात के साईं पढ़ाए पियो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन साईं अब्दुल समद साहब जन अल्लाह से साईं जन जी उम्र में हयाती में बरकत करे आमीन चो साईं जन चवनि पिया जॾहिं इहे लफ्ज़ बानो मुसीबत ते पढ़ंदो आहे अल्लाह एॾो ख़ुशि थींदो आहे जो रब मलाइकनि खे मोकिलींदो आहे वञो मुंहिंजे बाने खे ॾिसी अचो तकलीफ़ ॾिनी तमास जानियूं खसियूं तमास प्यारा खसिया तमास बानो हाय घोड़ा तो करे सीने के धक तो हणे मथे के धक तो हणे या मुझे इन इम्तिहान ते सब्र करे चे तो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन मलाइक चौंदान हा रब सब्र तो करे ये लफ्ज़ तो पढ़े साईं जन ॿुधाइनि पिया त पोइ अल्लाह ख़ुशीअ में अची उन बाने जेते मुसीबत आई सब्र करे ये लफ्ज़ पढ़े अल्लाह उन बाने जे चपन को रब्बुल आलमीन चुमी वठंदो हे वरी हाय घोड़ा पंहिंजी रत कढंदई खुदा जो अज़ाब अची वियो आहे सहाबा जे गुस्ताखनि ते मोचड़ो भी पंहिंजो हथ भी पंहिंजो पाण खे कुट कोटा लगी पई आहे अल्लाह अकबर शहीद ज़िंदा आहिनि ॾाढा जो ज़िंदा ते मातम न कबो आहे ज़िंदा ते सब्र कबो आहे हा मां नथो चवां ई सैयद जे हथ में क़ुरान आहे मञो न मञो तव्हांजी मर्ज़ी जलसे ते घुरायो न घुरायो तव्हांजी मर्ज़ी पिताफी साहिबो असांखे तव्हांजो भो न आहे असांखे अल्लाह जे रसूल जो भो आहे जेको वाइज़ में मौलवी वाइज़ में हक़ लिखाईंदो नबी से फरमा क़यामत जे ॾींहुं अहिड़े मौलवीअ खे बि मलाइक ॻिचीअ में ज़ंजीर विझी जहन्नम में फिटो कंदा असां तव्हांजो ईमान बचाइण आया आहियूं हाय घोड़ा न कजो सब्र कजो छो त शहीद ज़िंदा थव रब कुरान में चए तो वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशउरून शहीद ज़िंदा थव तरी त साईं अब्दुल समद साहब रोई करे चे पियो अल्लाह करे मूंखे शहीद कन्ना मां शहीद थी वञा शहीदन जो दर्जो एॾो आहे जो साईं पियो चवे त ए जेके शहीद थी विया असांजा रिश्तेदार अल्लाह करे इन्हनि जे सदके अल्लाह असांखे बि बख़्शे छॾे छो त शहादत चूंडा रब करीम जी शहादत चूंडा रब करीम जी फरमाए तो उलाइकल लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीना वस्सिद्दीक़ीना वश्शुहदा नबूवत भी अल्लाह जी चूंडा त शहादत भी अल्लाह जी चूंडा मां कुर्बान वञा सोने इमाम हुसैन ता करबला में जने ॾही मुहर्रम ते अचे तो अल्लाह अकबर अली असगर भी शहीद थी वियो अली अकबर भी शहीद थी वियो अहल बैत शहीद थींदा विया करबला में उहे भी शहीद थी विया जिन जा कद भी तलवारन को नंढा हा पर पोइ भी शहीदन जी अमड़ियूं अहल बैतन जे खीमे में का शहीद जी नियाणी हुई का शहीद जी अमड़ हुई का शहीद जी भेण हुई उहे बीबी सगोरियूं हे त ज़ाकिर तकीर में चवे तो त बीबिन पंहिंजा रवा उछलाया अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह अरे नबी जे घराणे आले रसूल बीबी सगोरियूं सैयदन जी न्याणियुनि जे लाइ कहिड़ा लफ़्ज़ तो ॻाल्हाए
खुदा तुझे वात में जीत विझे। नबी से जो न्याणियों पंहिंजा रवा कीअं लाहींदियूं, नबी से जो न्याणियों पंहिंजे मथे में मिट्टी कीअं विझंदियूं। अम्मा फातिमा जूं न्याणियूं हुयूं, उहे त असां खां मथे हुयूं, असांजी औरतुनि खां मथे हुयूं। अल्लाह अकबर। तॾहिं त रावी थो चए हेतिरा शहीद थी विया करबला में अहल बैतन जा, पर पोइ बि का अम्मा शहीद जी नमाज़ में रुकूअ में हुई, का अम्मा सजदे में हुई, का अम्मा अतहियात में हुई, का अम्मा सजदे में चवे पई सुबहान रब्बियल आला, का रुकूअ में चवे पई सुबहान रब्बियल अज़ीम। छो त करबला में जेके शहीदनि जूं बीबियूं सगोरियूं हुयूं उहे उन अम्मा फातिमा जूं तरबियत वारियूं हुयूं। जेका अम्मा फातिमा पंहिंजे मुड़ुस अलीअ खे चवे पई अली मां फातिमा जो आख़िरी टाइम मां मुंहिंजी वसियत ॿुधजांइ, अली मां को नाराज़ आहे त मूंखे माफ़ कजांइ, अली मां को नाराज़ आहे त मूंखे माफ़ कजांइ। हज़रत अली साईं थो चए फातिमा मां तोखां कीअं नाराज़ थींदुसि, फातिमा तूं जे हूंदे मां ॿी शादी बि न कई आहे, फातिमा तूं मुंहिंजे महबूब खे प्यारी आहे त मूंखे बि प्यारी आहे, फातिमा मां तोखां नाराज़ न आहियां। न मां फातिमा चए थी अली जॾहिं मुंहिंजो निकाह थियो मां बाबे मुहम्मद रसूलुल्लाह जे घर मां रुख़्सती थी त मुंहिंजे बाबे शादीअ वारे ॾींहुं मूंखे कन में चयो ख़बरदार फातिमा मुड़ुस जी इज़त कजांइ, मुड़ुस जी इज़त कजांइ। फातिमा जे मुड़ुस खे नाराज़ करे आई क़यामत जे ॾींहुं मां बाबे मुहम्मद खे पंहिंजो चेहरो न ॾेखारजांइ। अल्लाह अकबर। एॾो ताक़ीद। ऐं ॿी वसियत अली मुंहिंजा बच्चा नंढा थी, इमाम हसन हुसैन रात जो 12 बजे उथंदा थी, रोईंदा थी, पानी घुरंदा थी, अली मुझे बच्चन के दड़को न दी जाए, अली मुझे बच्चन के पानी भी दी जाए। अख मारे कर पन्नो आकिल जे इलाके वारो, सुल्तानपुर जे इलाके वारो, आस पास जे गोठन जा आयल दीवानो। वरी 3 वसियत अम्मा फातिमा जी अली जॾहिं मां वफ़ात करे वञा अली मुझो जनाज़ो ॾींहं जो न पढ़ाई जाए, मुझो जनाज़ो रात जो पढ़ाई जाए। पर्देदार आहे न, हयादार आहे न, मुझो जनाज़ो ॾींहं जो न पढ़ाई जाए, रात जो पढ़ाई जाए। अॼु मोबाइल में हिकिड़े इलाइक़े जी तस्वीर आई आहे, इमाम हुसैन जे गम में औरतूं मजलिस मल्हाइनि थियूं पर सभिनी जा मथनि जा रवा लथा पिया। अफ़सोस आहे तुंहिंजे दीन ते, तुंहिंजे इस्लाम ते। अम्मा फातिमा जी वसियत ॿुध। अम्मा फातिमा जो हुकदार असां मोमिननि जूं अमड़ियूं आहिनि, असां मोमिननि जूं न्याणियूं आहिनि, सुन्नी जमात वारनि जूं। अम्मा फातिमा चए थी अली मां जॾहिं जहान छॾे वञा मुंहिंजो जनाज़ो रात जो पढ़ाई जाए, मुंहिंजे जनाज़े जे चौधारी अली काना ॾेई करे पर्दो ॾिजांइ, जीअं सहाबा मूंखे कांधी कुल्हे ते खणंदा, मुंहिंजो जॾहिं जनाज़ो खणंदा त कंहिं साहबीअ खे इहा बि ख़बर न पए त नबी साईं जी लाडली न्याणी अम्मा फातिमा जो कद केतिरो हो इहो बि कंहिंखे मालूम न थी, जिस्म जो जान जो कद केतिरो हो इहो बि मालूम न थी। एॾो पर्दो। अली मुंहिंजे जनाज़े में बत्ती बि न खणजांइ, ऊंधे में मुंहिंजो जनाज़ो खणजांइ, एॾी पर्देदार। ऐं असांजो मोमिनाणियूं सदा आहिनि अम्मा फातिमा जो हुकदार, पर पर्दो लभे ई कोन। मोमिन बि उन्हनि खे ॾिसंदा त अञा जोश में अचनि। अल्लाह अकबर। फरमाए वसाबिरीन वसाबिरात, सब्र कजो शहीदन जी शहादत चो हाय घोड़ा न कंदासे, सब्र कंदासे। ए सैयद जे हथ में कुरान आ, सजो कुरान पढ़ो, किथे भी अल्लाह से मातम जो लफ्ज न लिखियो आ। आजादारी मलाइन था, आजादारी चेबो छा के आ, आजादारी ताज़ियत को वरती तो। ताज़ियत जो मतलब आ माना के दुख आयो, मुसीबत आई, 3 कुल पढ़ी उनके इन्ना लिल्लाह पढ़ो, हुकुम खुदा जो पढ़ो। 1400 जहां से कई साल गुजरी विया, इमाम हुसैन जी शहादत खां पो तकरीबन 300 साल गुजरिया, के भी हाय घोड़ा न कई, के भी मातम न कयो, पिटको कुटको न कयो। असा हथ बदी कुरान देखारे ता के अर्ज करण आयो, असा पिटके वारा न आहियूं, असा पटके वारा आहियूं, असा सब्र वारा आहियूं, असा ताके पारत करण आयो। तो ॾिसो रब जो कुरान सब्र जे बारे में छा थो चए, फरमाए तो इन या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह
इन्नल्लाह मअस्साबिरीन चईंदे न सुभान अल्लाह। वरी ॿी जाते अल्लाह सी कुरान में सब्र जे बारे में फरमायो व बशिरिस साबिरीन अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। वरी टी जाते अल्लाह से सब्र के बारे में फरमायो इन्नमा युवफ़्फ़स साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब। वरी पंजी जा चौथी जाते अल्लाह से सब्र के बारे में फरमायो वज़कुर अब्दना अय्यूब इज़ नादा रब्बहु अन्नी मस्सनी अश-शैतानु बिनुस्बिन व अज़ाब उरकुज़ बिरिजलिक हाज़ा मुग़तसलुम बारिदुन व शराब। अय्यूब अलैहिस्सलाम के बारे में भी अचे तो फरमाए इन्ना वजदनाहु साबिरा निअमल अब्दु इन्नहु अव्वाब। वरी शई जाते अल्लाह से सब्र के बारे में फरमायो फरमा सलामुन अलैकुम बिमा सबरतुम जेके सब्र कंदा हाय घोड़ा न कंदा जन्नत जे 8 दरवाजन मोनन दे सलाम ईंदा। वरी अल्लाह से के जाते सब्र के बारे में ही भी फरमायो इन्नमा युवफ़्फ़स साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब मां सब्र वारन के पूरो पूरो बदलो दींदो मान। अल्लाह से के जाते ही भी फरमायो सुम्म कान मिनल्लज़ीना आमनू व तवासौ बिस्सब्र व तवासौ बिल मरहमा। वरी अल्लाह से भी जाते कुरान में सब्र के बारे में फरमायो वल असरी इन्नल इंसान लफी खुस्र इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस्सब्र। वरी भी जाते अल्लाह से कुरान में सब्र के बारे में फरमायो लैसल बिर्र अन तुवल्लू वजूहकुम क़िबलल मशरिक़ वल मग़रिब वलाकिन्नल बिर्र मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर वल मलाइकति वल किताबि वन नबिय्यीन व आतल माल अला हुब्बिही ज़विल क़ुर्बा वल यतामा वल मसाकिन व इब्नस सबील वस्साइलीन व फिर रिक़ाब व अक़ामस सलात व आतज़ ज़कात वल मौक़ूफ़ून बिअहदिहिम इज़ा आहदू वस्साबिरीन फिल बासाए वज़र्रा। वरी भी जाते अल्लाह से सब्र के बारे में फरमायो अचो कुरान ॿुधंदा वञो हेॾे कुरान जो सौदो अथव हेॾे सब्र जो सौदो अथव होॾे 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 सहाबा कराम ते तबर्रु अथव अल्लाह अकबर होॾे वेंदो त कुरान को ॻाल्हि ॿाहिरि मिलंदव। हिन जमात में अचो त कुरान ही कुरान आहे मोहम्मद साईं जो फरमान आहे जीअं नबी से फरमायो लैस मिन्ना मन ज़रबल खुदूद व शक्कल जुयूब व दावा बिदावल जाहिलियत। पन्ने आखिल जे इलाके वारो बुधो बुधो हुजूर साईं जा सच्चा आशिक हो मां हदीस जे किताबन मो ॾेखारण जे लाइ तैयार आ। नबी से फरमाए जे दुख जे करे हाय घोड़ा कई पंहिंजे सीने के धक्के पंहिंजो गिरेबान फाड़े छॾे फलैस मिन्ना यो ज़ालिम मां मोहम्मद जी उम्मत मोई न आहे। हत्ता के ॿी जाते हदीस में अचे तो नबी से फरमायो जे दुख जे करे पंहिंजा हथ खणी ये गिरेबान ते हया फरमाया रुगो ये हथ खणी ये सथर ते हथ ये दुख जे करे रण कए अल्लाह सजी जिंदगी जा अमल चट करे छॾींदस। अल्लाह माफ करे हथ बधी अर्ज करण आयो साबिरी न थियो। इमाम हुसैन करबला में सब्र कयो जॾहिं इमाम आली मकाम जी शहादत जो टाइम थो अचे हाणे पंहिंजी न्याणीअ को मोकिलाए थो बीबी ज़ैनब को अम्मा बि पंहिंजी भेण को मोकिलाए थो न्याणी बीबी सकीना को मोकिलाए थो अम्मा अॼु मां वञा थो मूंखे दुआ कजो अॼु 2 मुहर्रम जो ॾींहुं आहे जुमे जी राति मूंखे ख्वाब में पंहिंजे नाने नबी जो दीदार थियो। नाने मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सोना हुसैन सुभाणे तुझी शहादत जो ॾिहाड़ो आहे सोना हुसैन हाय घोड़ा न कजाए सब्र कजाए सोना सुभाणे रोज़ो भी रखजाए रोज़ो रखी करे पो करबला में अच जाए जियां जुमे जे ॾींहुं रोज़े जी हालत में तोखे शहादत मिले त मां नानो नबी पंहिंजे यारनि सां गॾु तुंहिंजो इस्तक़बाल करे शाम जो रोज़ो तोखे जन्नत में खोल। नारे तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा शाने इमाम हुसैन व हसनैन हुसैनी रोज़ेदार थींदा थी ऐं अल्हम्दुलिल्लाह असां हेदरी हुसैनी 2 मुहर्रम ते रोज़ो रखंदा। तव्हां बि नियत कयो
पर ॾही सां गॾु नाई भी रखिजो या ॾही सां गॾु यारी भी रखिजो। अल्लाह जे रसूल जो फरमान आहे। ऐं इन 2 रोज़नि जे रखण जे करे अल्लाह सॼे साल जे रोज़नि जो सवाबु ॾींदो। सॼे साल जो वाह जो पैकेज आहे। ऐं मोबाइलिंग जी सिम वारा चवंदा आहिनि 680 रुपयो इज़ी लोड करायो 3000 मिंट फ्री, 150 अदर नेटवर्क ते भी फ्री, अलाए केॾा मैसेज फ्री, इंटरनेट जी MB फ्री। पर अल्लाह साईं जो मिठे मोहम्मद जी उम्मत सां पैकेज आहे। 2 रोज़ा रखनि सवाब में 12 महीना रोज़नि जो सवाब लिखाइनि। सुभाणे ख़ैर सां 8 अथव, वरी पोइ नाई आहे, वरी ॾही नाईअ ते रखो अल्हम्दुलिल्लाह, वरी ॾहीअ ते रखो, छंछरु आचर रखो। इमाम आली मकाम तवज्जो के मुझो टाइम खत्म थियण वारो आहे, मां आखिरी ॻाल्हियूं कंदो वञा। इमाम आली मकाम जॾहिं करबला जे मैदान थो अचे, जुमे जो ॾींहुं आहे, शिमिर पली त हे कहिड़ो टाइम आहे, जुमे जो वक़्त जी नमाज़ जी तयारी थी हले। मके मदीने जा मुसलमान जुमे नमाज जी तयारी कंदा हूंदा। वाह सोना हुसैन मां तुझी अज़मत तो कुर्बान वञा। ज़ालिमन के चवे तो पाण के मुसलमान सदाइण वारो, ओ मुझे बच्चन जा कातिलो, छा तव्हां खे भी जुमो याद आ? इमाम हुसैन के चवंदा असां नमाज कोन पढ़ंदासी। अबा जिन नबी संजा नवासा कुठा उन्हनि ज़ालिमन को अल्लाह कुरान भी खसे छॾियो, नमाज भी खसे छॾियो। अम्मा बीबी ज़ैनब इन्हनि के पिटियो हो, न इन्हनि के नमाज नसीब थींदी न कुरान नसीब थींदो। पर तव्हां जमियत उलमा इस्लाम अहले सुन्नत वल जमात देवबंद वारो मुबारक हुजेव, तव्हां वटि कुरान भी आहे त तव्हां वटि नमाज भी आहे। इमाम हुसैन जो ॾाजो इहो आहे, हे पटको, हे दाढ़ी, हे सीने में कुरान, हे 5 वक्त नमाज, हे पेशानीअ ते सजदा। इहो मुंहिंजे सोने हुसैन जो करबला में ॾाजो आहे। हे वरी चांहि जे कोप ते वेठो आहे, नमाज हली थी वञे पर ही गिला करे थो, नमाज नथो पढ़े। छांजो तो हुसैनी आहे, छांजो हैदरी आहे। सदाई हैदरी वरी यारनि जी महफ़िल में नमाज वई। तीर ऐं तलवारनि जी बारिश हुई 5 मुहर्रम ते। इमाम आली मकाम रण करे चे तो शिमिर पली त जंग बंद कर, नाने नबी जी नमाज जो टाइम थियो आ। तीर हलंदा, तलवारूं खंजर कमान मो निकरंदा तीर, शिमिर तो चे जंग बंद न थींदी। इमाम आली मकाम तो फरमाए सीरत करबला जा किताब ता लिखन। इमाम आली मकाम चो मुझा मुजाहिद घणा बचाओ, आवाज ॾींदड़ चयो साईं 40 बचाओ। फरमाए 20 ॼणा हिननि ज़ालिमनि जे तीरनि तलवारनि ऐं खंजरनि सां मुंहुं ॾियो। 20 ॼणा करबला जे मैदान में मां इमाम हुसैन जे कढ अल्लाह अकबर करे, हाँ साईं तयम्मुम करे करबला जी गाड़ी मिट्टी सां तीरनि तलवारनि जी बारिश में जमात सां नमाज पढ़ो। तॾहिं त के अल्लाह वारे चयो न मस्जिद में न बैतुल्लाह की दीवारों के साए में नमाज इश्क अदा होती है तलवारों के साए में। थदल पखन जेठो नमाज पढ़ण सोली ॻाल्हि आहे। तीरनि ऐं तलवारनि जी शाम में एसीअ वारी मस्जिद में डिगा नफ़ल पढ़ण सोली ॻाल्हि आहे, पर ख़ुदा जो कसम आहे तलवारनि ऐं हथियारनि जी बरसात में नमाज पढ़ण या हुसैनी नमाज आहे। मुझे शहीद खालिद महमूद रहमतुल्लाह अलैह सखर में तरी त गोलिन जी बरसात में हुसैनी नमाज पढ़ी ॾेखारी। फैसलो थी वियो त सच्चा हुसैनी कहिड़ा आहिनि। नमाज न पढ़दासीं, न पढ़ो त न पढ़ो, भला मूंखे त पाणी ॾियो त मां त इमाम हुसैन ज़िंदगीअ जी आख़िरी नमाज वज़ूअ सां पढ़ा। मुंहिंजी ख़्वाहिश आहे। ज़ालिम चवंदा पाणी बि न ॾींदासीं। इमाम आली मकाम फरमा न ॾे त न ॾे पाणी, भला तयम्मुम त कयां। मुहम्मदी शरीयत में पाणी न मिले त तयम्मुम करे नमाज पढ़े भी नमाज अदा थी वेंदी। तरी त चए तो शिमिर ज़रा ठहर जा, मुझे सजदा तो कर लेने दे। शिमिर जरा ठहर जा, मुझे सजदा तो कर लेने दे। हक का करूं शुक्र अदा, मुझे सजदा तो कर लेने दे। सर भी कटाना मेरा, घर भी लुटाना मेरा। सर भी कटाना मेरा, घर भी लुटाना मेरा। एकदम जरा ठहर जा, मुझे सजदा तो कर लेने दे। अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो। आखिर में बेवफाई न कर, जल्दी सुभान अल्लाह कर। अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो। चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो।
इमाम आली मकाम नमाज अदा कई, ज़ालिमन नमाज में वार कयो। इमाम आली मकाम के अल्लाह से शहादत नसीब कराई। अल्लाह अकबर। अम्मा बीबी ज़ैनब साण दुआ घुरी, या अल्लाह मुझे भा जो मां के आखिरी दीदार करा, या अल्लाह मुझे भा मां को जुदा थी वयो, या अल्लाह मुझे भा जो दीदार कराए। सीरत करबला जा किताब ता लिखन, इमाम भी त मज़लूम जी भेण हुई इमाम हुसैन जी। अल्लाह से मज़लूम जी दुआ इए अघाइंदो आ, इए कबूल कंदो आ जो मज़लूम जी दुआ बि माउ जी दुआ 7 आसमाननि जा दरवाजा खुली वेंदा आहिनि, डायरेक्ट अर्श ते वेंदी आ। बच जाए मज़लूम जी आंखों मता मज़लूम जी आप है त पोइ दुनिया में भी सटजी वेंदे त आख़िरत में जुदा अज़ाब थींदई। शल रब पनाह ॾे इन आह के एडी तेज़ी आ जो दर खुली था वञनि, डायरेक्ट अर्श ते वञे थी। अम्मा बेबे ज़ैनब चयो, या अल्लाह मुझो भाउ भी शहीद थी वियो। फरमाईंदा इमाम हुसैन जे शहीद थियण सां अञा टेपारी जी नमाज जो टाइम दाख़िल न थियो, जुमे जो ॾींहुं पाण शहीद थी विया त करबला में वाचूड़ो अची वियो, तूफ़ान अची वियो, ज़ालिमनि जा खीमा पटिजी विया, उन्हनि जा थांव ऊंधा थी विया। इमाम आली मकाम जी शहादत खां पोइ आसमान भी ॼण रोई वेठो, तूफ़ानी मंजर थी वियो, ऊंधई थी वई, टेपारीअ जो ऊंधई थी वई। अम्मा बीबी ज़ैनब थी फरमा, मां पंहिंजे भाउ जे लाश खे ॻोल्हां थी, ॻोल्हींदे मां पंहिंजे भाउ हुसैन जे आंगुर मुबारकनि खे सुञाणे करे चंद ही मुंहिंजो भाउ आहे। अहिड़ो हिकिड़ो नूरानी चमकाट थियो जो मां मज़लूम भेण खे अल्लाह सईं ज़ालिमनि खां बचाईंदे पंहिंजे भाउ हुसैन जो दीदार करायो। नारे तकबीर, नारे तकबीर, शाने इमाम हुसैन, नारे तकबीर। अज तू सखर में रोड़ीअ में पिटका कुटका पंहिंजी रत थो कढे, पर होॾे त मज़लूम इमाम हुसैन जी भेण बीबी ज़ैनब पंहिंजे भाउ जे जनाज़े जे मथों बीठी आहे त बि रुगो रहमत जा घोड़ा थवनि, हाय घोड़ा कोन्हे। केड़ो तुझो दीन आ, केड़ो तुझो दीन आ, तुझी शरीयत आ। ओडे भेण पंहिंजे भाउ जे जनाज़े ते हाय घोड़ा नथी करे, सब्र जो दामन नथी छॾे, छो त इमाम आली मकाम वसियत बि त करे वियो, ज़ैनब मुंहिंजे जनाज़े ते हाय घोड़ा न कजांइ, ज़ैनब सब्र कजांइ, सब्र वारनि सां अल्लाह गॾु आ। अम्मा चए थी अखियुनि मां पाणी अची वियो, मूंखे थोरो निंड जो झटको अची वियो, छो त करबला में 10 रातियूं निंड बि त कोन कई हुईसीं, रुगो जनाज़ा पिया मिलनि, बुख बि हुई, उन भी हुई। के पुछण वारे पुछो, अम्मा बुख उन ते ता खीमे में कीअं पिया वक्त गुजारियो? अम्मा बीबी ज़ैनब थी फरमा, अल्लाह जो कसम आ, उन घराणे जूं खानदान जूं औरतूं आहियूं, असांजे नाने ते क़ुरान नाज़िल थियो। असांजी अम्मा फातिमा त रात जो तहजुद जी नमाज में 7 सिपारा क़ुरान जा 1 रकात में रोज रब खे ॿुधाईंदी। अम्मा ज़ैनब थी चए, बुख लगंदी करबला जे खीमन में मानी न मिले, पानी न मिले, बुख लगंदी त कुरान पढ़दा हुयासे, उन लगंदी त पंहिंजे नाने मोहम्मद पाक ते सलात पढ़ंदासे, बुख भी लही वेंदी, उन भी लही वेंदी। किताबन में अचे तो हजरत सैयदना उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह तआला अन्हु जो भी 40 ॾींहं पानी बंद थियो हो। मज़लूम मदीना है, मज़लूम करबला 25 ॾींहं गुज़री विया। हजरत अली साईं ख़त लिखियो हजरत उस्मान ॾे, उस्मान 25 ॾींहं गुज़री विया, न मानी मिली थी न पानी मिलियो थी। मानी न मिले त बि ख़ैर आहे, पर पानी न मिले त माण्हू जीअरो कीअं रहंदो? उस्मान तोखे ॾाढी तकलीफ़ आई आहे। अल्लाह अकबर, मां दरवाज़े ते चौकीदार तो बिहारिया आहे। हज़रत अली पंहिंजा जवान पुट इमाम हसन हुसैन उस्मान जे दर ते चौकीदार पहरेदार करे बिहारिया। इहो वाक़ियो बि ॿुधाए थो त सहाबा जो अहल बैत सां प्यार आहे, अहल बैत जो सहाबा सां प्यार। दुश्मन जे दर ते को माण्हू पंहिंजा पुट बिहारींदो चौकीदार करे? चइबो त अलीअ खे उस्मान प्यारो हो न। हिकिड़े ज़ाकिर जी तकीर ॿुधी अबू बकर उमर खे नऊज़ बिल्ला गारियूं पियो ॾे, घटवट पियो ॻाल्हाए। हिकिड़ो त अजीब फोटू आयो आहे मोबाइल ते, हिकिड़ो ज़ाकिर मरी वियो आहे, अबू बकर उमर खे गारियूं ॾींदो, मरण खां पोइ ख़ुदा शिकिल बि फेराए छॾींदुसि। साहबा के घटवत न ॻाल्हाईंदा, को हथ ॿधी अर्ज़ु करण आयो मतां क़ब्र में शिकिल फिरी वञेव, छो त अबू बकर उमर उहे थी जेके हींअर बि जन्नत में रोज़े पाक में नबी सां भाकुर में सुता पिया।
ही पखो हले तो त सैयद हबीबुल्लाह शाह के हवा लगे पर हिन पखे जी हवा मौलाना अब्दुल शकूर साहब के भी लगे असांजे दोस्त स्टेट सेक्रेटरी के भी लगे स्टेज ते वेठल मुंजन प्यारन मेहमानन बुजुर्गन के भी लगे। याद रखो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोजे पाक ते सुबह को वठी सिजल ते ताईं 70,000 मलाइक रहमत जो दुरूद था पढ़न वरी सिजल ते को वठी वरी सुबह जी आज़ान ताईं 70,000 मलाइक ॿिया था दुरूद पढ़न। रुगो मलाइक न था पढ़न जानवर भी नबी साईं ते सलात पढ़न पखी भी पढ़न इंसान भी पढ़न जिन्न भी पढ़न मखलूक त पढ़े पर इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी खुद खुदा भी पढ़े थो। पोया रहमत जी हवा जिया हिन पखे जी हवा सैयद के लगे पर सैयद सां गॾु स्टेज ते बुजुर्गन के भी लगे त नबी साईं जे रोज़े ते असांजो अक़ीदो आहे जेका रहमत जी हवा महबूब मुस्तफ़ा के लगे त महबूब सां जेके भाकुर में सुता पिया आहिनि अबू बकर उमर उन्हनि ते भी 24 कलाक वसे ई वसे। नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत नारे तकबीर। तॾहिं त मुंहिंजे साईं फरमायो जन्नत में 4 सूबा अथव ऐं पाकिस्तान में अरे 5 थी विया अथव हाणे अॻे 4 हुया पंजाब सिंध बलोचिस्तान सरहद ॿियो नालो ख़ैबर पख्तूनख्वा 5 हाणे गिलगित वधायो अथऊं गिलगित सूबो घणा आहिनि पाकिस्तान में 5 अॻे 4 हाणे 5 वधायो अथऊं ऐं जन्नत में घणा जेके 4 वणंदा आहिनि उहो ॻाल्हायो तव्हां चैन जा आशिक हो दीवाना हथ मथे करे नारो हणी चो असां चैन जा आशिक। नारे तकबीर शाने सहाबा शाने अबू बकर सिद्दीक शाने उमर फारूक शाने अलीउल मुर्तदा शाने उस्मान ज़िन्नूरैन नारे तकबीर। मां दुआ थो कयांसि अल्लाह कंदो शहीद ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह जे पोयों नारायण दो इन जमात के जन्नत में वठी वेंदो। आमीन करते दुआ लगे आमीन कर। जेको चैन जो दुश्मन ना उन को अल्लाह सही मस्जिद खसे छड़ी ॻाल्हायां मां तो सिर तां जो वञे थो रुजो छो था जेको चैन जो दुश्मन ना अल्लाह उन को मस्जिद खसे छड़ी छो त मस्जिद जे लफ्ज़ में अखर ॾाढा ॻाल्हि जेको चैन जो दुश्मन ना उन को अल्लाह सही कुरान भी खसे छड़ियो उन्हें जे सीने में कुरान न ईंदो अल्हम्दुलिल्लाह हाफ़िज़ भी असां जी जमात में घणा अथव सहाबा जे दुश्मनन वटि हाफ़िज़ न मिलंदव। हिन साल जी रिपोर्ट आहे पाकिस्तान जा जेके मदरसा विफाकुल मदारिस में आहिनि उन्हनि जो इम्तिहान थियो हिन साल देवबंद जमात मो 1,20,000 कुरान जा हाफ़िज़ निकिता। नारे तकबीर उलमाए हक उलमाए देवबंद जमीयत उलमाए इस्लाम। मस्जिद में भी अखर 4 तो कुरान में भी जेको चैन जो दुश्मन ना उन को अल्लाह कुरान तक खसे छड़ियो रब उन को कुर्सी भी खसे छड़ी कुर्सी में भी अखर जेको चैन जो दुश्मन ना उन को अल्लाह मस्जिद भी खसे छड़ी पर मस्जिद जो मुसल्लो भी खसे छड़ियो छो त मुसल्ले में भी परिया नथा ॻाल्हाइनि अल्लाह चैन जा आशिक न आहिनि। 4 जेको चैन जो दुश्मन ना अल्लाह उन को मुसल्लो त खसियो पर मस्जिद जो मिंबर भी जुमे वारो खसियो छो त मिंबर में भी अखर हिन टेबल में भी अखर 4 कुरान में भी अखर जेको चैन जो दुश्मन आहे उनखे 5 वक्त आज़ान नसीब न थींदी नमाज नसीब न थींदी छो त नमाज में भी अखर जेको चैन जो दुश्मन आहे उनखे खुदा रमज़ान जा सब रोज़ा भी नसीब न कराईंदो छो त रमज़ान जे रोज़े में भी अखर रोज़े में भी 4 जेको चैन जो दुश्मन आहे अल्लाह उनखो सिद्दीक भी खसे छॾियो छो त सिद्दीक में भी अखर जल्दी ॻाल्हाए अलहाज इमदादुल्लाह साहब भी अची विया मां ॻाल्हि ख़त्म कयां जेको चैन जो दुश्मन आहे अल्लाह उनखो सिद्दीक भी खसियो नमाज खसिजी वई रोज़ो खसिजी वियो चैन जे दुश्मन को अल्लाह साईं 4 यार भी खसे छॾिया 4 मलाइक भी खसे छॾिया जिब्रील अलैहिस्सलाम मीकाईल इसराफील इज़राईल जेको चैन जो दुश्मन आहे उनखो अबू बकर उमर उस्मान अली खसिजी विया चैन जे दुश्मन को अल्लाह ज़िक्र भी खसे छॾियो छो त ज़िक्र जूं तस्बीहूं भी चओ 4 ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो सभई ला इलाहा इल्लल्लाह।